असांजे मुआसी असांजे मुआसी असांजे मुआसी सफ़र में वो साथी असांजे मुआसी असांजे मुआसी सफ़र में वो साथी तमाणी द मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी तमाणी द मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी असांजे मुआसी असांजे मुआसी सफ़र में वो साथी असांजे मुआसी सफ़र में वो साथी तमाणी द मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी तमाणी द मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी असांजे मुआसी असांजे मुआसी अस्सलाम अलैकुम या रसूल अल्लाह, अस्सलात वस्सलाम अलैकुम या हबीब अल्लाह, अस्सलात वस्सलाम अलैकुम या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व सहाबिका या हबीब अल्लाह। सारी जमात के अर्ज़ा के भी मुसलमान भाजा मरहूम मुजीब रहमान दे हिसाब किताब हुजे नेकी नेकी हुजे कर्ज़ हुजे वारिस ॾियण जे लाइ तयारु आहिनि। हाणे वठंदो बि ॾींदा जनाज़े निमाज़ खां बाद में वठंदो बि ॾींदा पर जेकॾहिं कंहिंखे को पाणे में दुख रंज पहुतो आहे अल्लाह अल्लाह जे रसूल जी रज़ा जी ख़ातिर ज़ुबान सां चयो उहो माफ़ कयोसि। यासीन सबोरी नूर नाम मौला करीम हाज़िर कलाम जो सवाब 49 कुरान पाक जा ख़त्म यासीन शरीफ तबार शरीफ दुरूद शरीफ जेको हाज़िर जमात पढ़ियो आहे इन जो सवाब महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरबार में तोहफ़तन कबूल फरमा। पंचन पाक जी दरबार में शहीद करबला 12 इमाम कुल औलिया कुल अंबिया जी अरवाह मुबारक शहंशाह बगदाद सैयदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी महबूब सुभानी शाहबाला मकानी हुजूर गौसे आज़म के वालिदैन के आल औलाद के बिलखुसूस हाज़िर कलाम जो सवाब 49 कुरान पाक जा ख़त्म दुरूद शरीफ यासीन शरीफ तबार शरीफ सूरह मुज़म्मिल शरीफ जेको भी हाज़िर जमात पढ़ियो आहे इन जो सवाब मरहूम मुजीबुर रहमान जे अरवाह मुबारक जे हवाले कयोसीं पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मक़बूल फरमा। करीम जिन जा भी वालिदैन इन दुनिया में न सभिनी खे जन्नत अल फिरदौस में जगह अता फरमा। हे मुंहिंजा मौलाए करीम तोखे करबला जे शहीदनि जो वास्तो पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर तोखे वास्तो मौलाए इन फ़कीर जा सगीरा व कबीरा गुनाह माफ़ कर फरमा। इन फ़कीर जी क़बर खे जन्नत जो बाग बणा महबूब मुस्तफ़ा जो दीदार हबीब जी शिफ़ात नसीब कर फरमा। महबूब मुस्तफ़ा जे पाड़े में जगह नसीब कर फरमा। मुझे महबूब जे बेड़े में जगह नसीब कर फरमा। मुझा मौलाए करीम मुमकिन नकीर जे सवालन में आसानी कर फरमा। मौला तू करीम आ सत्तार आ रब्बुल आलमीन आ तोखे रहमत लिल आलमीन जो वास्तो इमाम हुसैन अलैहि सलाम जे खून जे कतरे कतरे वास्तो इमाम हसन अलैहि सलाम जे जिगर जे
टुकड़ल जो तोखे वास्तो मुझा मौला बगैर हिसाब जे जन्नत अता फरमाए जा ए मुझा मौला करीम तोखे महबूब जो वास्तो जेकॾहिं तू सवाल न पुछंदे तोखां कोई पुछण वारो न आहे मुझा मौला बगैर हिसाब जे जन्नत अता फरमाए दिल जा भी वालदेन अजीज करीब हिन दुनिया में न सभिनी खे जन्नत अल फिरदौस में जगह अता फरमा ए मुझा मौला करीम पंहिंजे हबीब जे सदके कब्र जे मथां महबूब जी रहमत जी छाव अता फरमाए अम्मा साहिब जन्नत खातून जी चादर जी छाव अता फरमाए दिलबर दस्तगीर जे भाकुर में जगह नसीब कर फरमा महबूब सुभाणे जी दामन नसीब कर फरमाए जा ओ मुझा मौला करीम तोखे उन्हनि जो वास्तो जिल सां तू राज़ी थी वए उन्हनि जो तोखे वास्तो जिन जा हथड़ा खाली न मोटाईंदो आहे मुझा मौला असां गुनाहगारनि जूं दुआऊं क़बूल फरमा गाज़ी अब्बास जे हथड़नि जे सदके असांजा हथड़ा खाली न मोटाइजा महबूब जे रहमत वारनि हथड़नि जो तोखे वास्तो आहे अम्मा साहिब सकीना जी इलाउल जो तोखे वास्तो आहे मासूम इमाम अली असकर जी कुर्बानी जो तोखे वास्तो आहे इन फ़कीर सां राज़ी थी महबूब जे सदके अॻे जहान में बेड़ो पार कर महबूब जे बचल जे सदके इन फ़कीर जे बचड़नि जी तोखे पारंदा न्याणियुनि जी तोखे पारंदा यतीमनि जी तोखे पारंदा पंहिंजी रहमत जी छाव अता फरमा फ़कीर जे बचड़नि घरनि खे आबा महबूब मुस्तफ़ा जी रहमत जी छाव अता फरमा मुझा मौला दस्तगीर जे हिननि फ़कीरनि जे बेड़े खे आबाद कजा सभिनी जा बेड़ा पार कजा जेकी भी जमात आई आहे सभिनी खे महबूब जो दीदार नसीब कर हबीब जी शिफ़ात नसीब कर मदीने शरीफ जो दीदार नसीब कर मां गुनाहगार जी दुआऊं क़बूल ऐं मक़बूल फरमा मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा जी शहादत जो तोखे वास्तो मौला कायनात जी इबादतुल रियाज़तुल जो तोखे वास्तो मुझा हथड़ा खाली न मोटाए जा महबूब जे यारनि वफ़ादारनि जो तोखे वास्तो असांजूं इलाहूं पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मक़बूल फरमा इमाम अली अकबर जे हुस्न जो तोखे वास्तो मुंहिंजूं दुआऊं क़बूल फरमा मुंहिंजे मुर्शिद सोणे अब्दुल कादिर जीलानी जो तोखे वास्तो मुंहिंजा मौला इन फ़कीर जो अॻे जान में बेड़ो पार कजा ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरत हसनतन व क़िना अज़ाबन्नार वअदखिलिल जन्नत मअल अबरार या अज़ीज़ या गफ़्फ़ार या रब्बिल आलमीन या अर्रहमुर राहिमीन या गफूरुर रहीम या हय्युल क़य्यूम या हय्युल क़य्यूम قال الله تبارك وتعالى في شان حبيبي إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى सफर में वो साथी असांजे मुआसी सफर में वो साथी तमाणी द मंजिल पंहिंजा ढोल ढाटी तमाणी द मंजिल पंहिंजा ढोल ढाटी असांजे मुआसी सफर में वो साथी असांजे मुआसी सफर में वो साथी तमाणी द मंजिल पंहिंजा ढोल ढाटी तमाणी द मंजिल पंहिंजा ढोल ढाटी असांजे मुआसी Chance songs.